छोकिरो मुंहिंजो खणी वियो ॿियो सुनवाई ते आयो। पोइ छोकिरी बि साण हुअसि, हेॾी 9 सालनि जी हुई। अबा छोकिरो बि गुम हो उते हुनजे माण्हुनि ॾिठो आहे त मोह ॿधे छोकिरे खे खणी विया। अलाए काॾे जॻह केरु खणी विया? अबा कमरदीन जी पुलिस। हिकिड़ो चवनि था लिशारी, ॿियो चवनि था माछी। इहे ॿ साबकी जेके अञा पोइते हा, बाक़ी जेके लिशारी ऐं ॿियो माछी उन्हनि अचे इहे छोकिरे खे टंगो टाणी करे ॿधे ऐं खणी विया। छोकिरी बि हुनजी पुठी, गाॾी बि खणी विया, छोकिरी बि खणी विया। छोकिरे जो नालो छा आहे ऐं छोकिरी जो सलम। अच्छा, छोकिरे हा, छोकिरे जो महंतली। मुंहिंजो पुटु आहे वीचारो जेको मज़ूरी करे मज़ूरी खाए। एसी थियो दौलतपुर में 4th 5 साल, हाणे हुनजी जेल बि कान कमु थी करे। उहो हरू भरूं ॿधी अलाए काॾे मारे छॾियाऊं बेगुनाह। न को ॾोह न सादुर न को कुझु। न्याणी जो बि ख़्यालु कोन कयईं। पंहिंजे न्याणियुनि वारा कोन हा, धीअरूं हुजनि अबरू हुजनि। हाणे तव्हां छा था चवणु चाहियो? असांखे ॾसनि ई कोन था। मां 2 चकर वई आहियां कमरदीन पुलिस थाणे ते। चवनि था त आहे ई कोन, पुछो छा था। घणा ॾींहं थिया आहिनि तक़रीबन? कल्ह 11 बजे पकड़िया था, नहीं त मोरे में। अच्छा, हा, हींअर ॾसनि बि कोन था। मां आयांसि। पैसा घुरिया अथनि तव्हां? पैसा हींअर था चवनि ॿिया 50,000 त असां वेलो खाऊं वेलो मज़ूरी छा खुटंदी आहे छुटंदी आहे। ॾिस कहिड़ो महांग लॻो पियो आहे। तारीख़ हेकर बि हरू भरू जो फेराट ठाहे मुंहिंजे पुटनि ते हयूं। पोइ उन्हनि 5 लख ॾिना आहिनि। होॾऊं पिने मंगे न्याणी शाणी माइट मिट खाऊं। हली असांजी मिंटिया ते आई हूंदी जेका असांजे घर जी छा या जेको वसिलो हीअं असां वेला खाऊं वेलो। हींअर तव्हां छा था चवणु? हाणे छा थियणु खपे? असांखे छोकिरी खपे। हा हा, चवण इहो आहे त बेगुनाह आहे, ॾोह बि कोन्हे। ॾोह हुजे त जेको ॾोह में हुजे आहे पोइ बि चऊं था ॾोह में फाथो। ॾोह बि न आहे, न ॻाल्हि न आहे त कोरट मां खणी आणे। कोरट मां खणी निकितो ॿाहिरि अबा। हा, निकितो आहे उतां। पोइ जेको आहे हिननि खयो आहे, पोइ लापता आहे। कल्ह 10 बजे 11 बजे उहो कोर्ट मां खयो अथनि छोकिरी? अच्छा, दवा जे लाइ खयो आहे। असांखे अब जे एतिरी हुजे हा त न्याणी त न खणूं हा न, त असां चऊं हा त असां ॾोहारी आहियूं। असांखे हा अबा असांजी न्याणी खणी विया आहिनि। मुंहिंजो पुटु महंतली बेगुनाह उते मोरे जे शहर में पकड़े विया आहिनि। हाणे एतिरी अदालत करे सरकार जो मुंहिंजो मोटे, न्याणी बि मुंहिंजी मोटे, मुंहिंजो बच्चो बि मोटे। बेगुनाह असां ग़रीब माण्हू, असां वटि का शइ कान्हे। जो हुजे त बि चऊं त असां ॾींदासीं, असां पंहिंजा बच्चा मोटायूं। हाणे 12 पहर राति जा 4 पहर, ॾींहं जा 4 पहर, वरी हिन महिल बि 3 थियण वारा आहिनि। हे छा हूंदो असां वटि मसइलो?